अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शहीद समीउल्लाह कलहोड़े जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। शहीद समीउल्लाह कलहोड़ो जंहिं लाइ नामियारे कुंपरस अॻुवाण अब्दुल वाहिद आरिसर लिखियो। शहीद लफ़्ज़ जी माना आहे शाहिद या गवाह, यानी जंहिं दौर में जेको इंसान हक़ ऐं सच जी राह में कुठो वञे थो उहो ॼण त उन दौर जी तारीख़ जो शाहिद आहे। उन जी शहादत मां असां उन दौर जी तारीख़ जे किरदारनि, उन दौर जे मुल्की निज़ाम, उन दौर जी इंतज़ामी किरदार ऐं अदालती मुनसिफ़ मिज़ाजी जो अंदाज़ो लॻाए परखे ऐं परोड़े सघूं था। शहीद समीउल्लाह कलहोड़ो हिन दौर जो शाहिद आहे त सिंध हिकु ग़ुलाम मुल्क आहे, सिंध हिकु ग़ुलाम क़ौम आहे ऐं सिंध में जेके बि माण्हू इंतज़ामी, अदालती ऐं सियासी उहिदनि ते वेठल आहिनि उहे हिन सिंध धरती जा ख़ैर ख़्वाह न पर ॿाहिरें साम्राज जा दलाल आहिनि। शहीद समीउल्लाह कलहोड़ो मुकमल क़ौमपरस्त हो। मंझंदि हिकु क़ौमपरस्त वारियूं समूरियूं ख़सूसियतूं हुयूं। क़ौमपरस्त कारकुननि में सभ खां पहिरीं इहा ख़ुसूसियत हुअणु घुरिजे त जंहिं मक़सदु, जंहिं नस्ब लाइ, जंहिं मंज़िल मक़सूद लाइ हू जदोजहद करे थो उनखे पूरी रीति इल्मु ऐं इदराक हुअणु घुरिजे। न रुॻो उन में इल्मु ऐं इदराक हुअणु घुरिजे पर उन सां गॾोगॾु उन राह जे दुश्वारियुनि जो बि खेसि इल्मु हुअणु घुरिजे। उन वाट जे अणाघनि सफ़रनि जो, उन राह ते बीठल पहाड़नि जो, उन वाट में ईंदड़ समुंड जे छोलनि जो, उन वाट में ईंदड़ दरिंदनि बगड़नि शींहनि जे चीरण फाड़ण जो बि इल्मु हुअणु घुरिजे। शहीद समीउल्लाह कलहोड़े खे ख़बर हुई त हीअ असांजो समाज ग़ुलाम आहे। फ़र्द ग़ुलाम तॾहिं थींदो आहे जॾहिं उन फ़र्द जी हैसियत इंसान मां बदिलजी मार्केट जी भाॼी जहिड़ी थी वञे। जीअं कंहिं वक़्त में बगदाद ऐं बसरा में बाना ऐं बानियूं विकामदे नज़र ईंदा हुआ, ईअं फ़र्द ग़ुलाम थी वेंदो आहे ऐं मुल्क तॾहिं ग़ुलाम थींदो आहे जॾहिं मुल्क जे सरहदनि जो एतिराम ख़तमु थी वेंदो आहे। असांजे दोस्त समीउल्लाह कलहोड़े बि ॿियनि घणनि सां गॾिजी उन राह जो पंधु इख़्तियारु कयो हो ऐं हू उन पंध में अज़ियतूं ऐं अज़ाब सहंदे शहीद थी वियो। शहीद समीउल्लाह कलहोड़े जी जीवन पनोतरी ते नज़र विझूं था त पतो पवे थो क़ौमपरस्त अॻुवाण शहीद समीउल्लाह 5 जनवरी 1966 ते मेहड़ शहर में अब्दुल वाहिद कलहोड़े जे घर में पैदा थियो। शुरूआती तालीम खां मैट्रिक ताईं मेहड़ में पढ़ियो ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां मास्टर्स जी डिग्री हासिलु करण खां पोइ 1987 में खेसि सिंध यूनिवर्सिटी जे वर्कशॉप में टेक्नीशियन तौरु नौकरी मिली। समीउल्लाह सियासत जी शुरूआति 1980 खां चिणग संगत ऐं लतीफ़ संगत खां कई। टोड़ीअ फाटक साने ख़िलाफ़ एहतजाज दौरान खेसि गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजे नतीजे में कोर्ट मार्शल सां गॾु खेसि ज़िले बदर पिणु कयो वियो। हीउ बुनियादी तौर ते जीए सिंध मुहाज़ सां लाॻापियल रहियो ऐं ज़िले जे उहिदनि ते भरपूर नमूने सां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाईंदो रहियो। अहिड़ी तरह हीअ सिंधी पोरित संगत जामशोरो ऐं मेहड़ में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि में मुख़्तलिफ़ उहिदनि ते कमु कंदो रहियो। साईं GM सैद जी वफ़ात खां पोइ जीए सिंध मुहाज़ ऐं जीए सिंध तहरीक जो इख़्तिताम थियो ऐं जीए सिंध क़ौमी मुहाज़ जो बुनियादु पियो त हीउ पहिरियां दादू ज़िले जो ऑर्गेनाइज़र सेक्रेटरी ऐं जस्कम ज़िले दादू जो सदर रहियो। उन बाद जॾहिं 25 नवंबर 2000 ईस्वी ते जीए सिंध मुतहदा मुहाज़ जो बुनियादु पियो त हिन खे उन जो सीनियर वाइस चेयरमैन चूंडियो वियो। समीउल्लाह कलहोड़े जीए सिंध में मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहंदे तमामु घणो कमु कयो। हुन सिंध जे सियासी ऐं समाजी मसइलनि ते केतिरा ई भरपूर लेख बि लिखिया। समीउल्लाह कलहोड़े 25 नवंबर 1995 ते शहदाद कोट मां शादी कई। मथस फ़िक्री तौर ते साईं GM सैद खां पोइ अब्दुल वाहिद आरिसर जी शख़्सियत जो गहरो असरु हो, जंहिं करे जॾहिं संदसि शादी पई थी त हुन जो इसरार हो त संदसि निकाह अब्दुल वाहिद आरिसर पढ़ाए। उन बाद जॾहिं खेसि पहिरियों पुटु ॼाओ त उन जो नालो बि अब्दुल वाहिद रखियाईं, पर पोइ जल्दी हुन में वॾी तब्दीली आई जो हीअ अदम तशद्दुद वारी राह खां पासीरो थी वियो ऐं जीए सिंध मुतहदा मुहाज़ में भरपूर अमली जदोजहद करणु लॻो। समीउल्लाह कलहोड़े खे सिंध यूनिवर्सिटी जे वर्कशॉप शोबे मां अगवा करे गुम कयो वियो। मथस सख़्तु तशद्दुद ऐं टार्चर कयो वियो। संदसि जिस्म में ड्रिल मशीन सां सुराख कया विया। अहिड़ी ॻणती जोगी हालत दौरान हूअ 13 फरवरी 2005 ते पंहिंजे हिकु साथी सुमेत वझ वठी हाला थाणे जे क्वार्टर मां फ़रार थियो, पर सख़्तु तशद्दुद करे हू सख़्तु बीमार थी पियो ऐं इलाज हेठि रहियो, जिते 5 मार्च 2005 ते हूअ शहीद थी वियो।
खेसि सिंध यूनिवर्सिटी जे साम्हूं जामशुरे जे क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं शहीद समीउल्लाह कलोड़े खे। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं हिन इदारे खे कारोबारी बुनियादनि बदिरां क़ौमी ख़िदमत जे बुनियाद ते हलाए रहिया आहियूं। इन जे करे असांखे हिन इदारे खे हलाइण लाइ ऐं पेरनि ते बीहारण लाइ अव्हां जे माली सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अव्हीं असां सां ईमेल वसीले या व्हाट्सअप वसीले राब्तो करे सघो था। असांजी वेबसाइट तोड़े प्रोग्रामनि जे बैनर ते मुकमिल पतो मौजूदु आहे। असां सां राब्तो करियो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।